ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 99 जे पहिरें भाग में ॾिठो त जॾहिं रखेश्वरन पाण में सलाह मशवरो कयो त टिनी देवताउनि ब्रह्मा विष्णु ऐं महेश मां कहिड़ो वॾो आहे, तॾहिं हुननि खे का बि ॻाल्हि सम्झ में न आई ऐं भर्ग रखेश्वर टिनी देवताउनि जी परीक्षा वठण वास्ते निकितो, जंहिंजो नतीजो इहो निकितो त भॻवान विष्णु सभिनी खां उत्तम आहे, छो जो हू बुरे करण वारे सां बि बुरो नथो करे, बल्कि भली हलत हले थो ऐं क्रोध पंहिंजे वस में अथसि। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 99 जो ॿियो भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, हिकिड़ी ॿी महिमा श्री कृष्ण महाराज जी ॿुधायां थो, सा ॿुध। द्वारिकापुरीअ में हिकिड़ो ब्राह्मण ॾाढो सील वारो पंहिंजे धर्म कर्म सां रहंदो हो। जॾहिं उन ब्राह्मण खे हिकिड़ो पुटु पैदा थी मरी वियो, तॾहिं हू ब्राह्मण उहो पुट जो लाश खणी राजा उग्रसेन जे दरवाज़े ते अची चवणु लॻो, तुंहिंजे अधर्म करण सबबा मुंहिंजो पुटु पीउ जे जीअरे मरी वियो आहे। ऐं रही त दुख ॾिसी द्वापर युग में कलयुग जा लक्षण अचण राजा जे पाप सबबा थियनि था। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह घणा ई दुर्वचन चई हू ब्राह्मण मोल पुटु राजा उग्रसेन जे दरवाज़े ते छॾे पंहिंजे घर हलियो वियो। अहिड़ी तरह 7 पुट ॿिया बि उन ब्राह्मण जे घर पैदा थी मरी विया। उहो ब्राह्मण उन्हनि जा लाशा बि अहिड़ी तरह राजा उग्रसेन जे दरवाज़े ते छॾे वियो। जॾहिं 9 दफ़ा उन जी स्त्रीअ खे गर्भ थियो, तॾहिं उन ब्राह्मण सभा में वञी श्याम ऐं बलराम जे रूबरू ॾाढो विर्लाप करे चयो, हे दीनानाथ, पहिरियां ई राजा उग्रसेन पापीअ खे धिक्कार आहे, जंहिंजे राज में रहां थो, जंहिंजे अधर्म करण सबबा मुंहिंजा पुट नथा बचनि ऐं तव्हां खत्री थी ब्राह्मण जो दुख नथा लाहियो। जॾहिं उन ब्राह्मण राजसभा में बि ॿियूं बि घणियूं ई ॻाल्हियूं कयूं, तॾहिं श्याम ऐं बलराम ऐं प्रद्युमन जी ऐं कंहिं बि यदुवंशी उन जो को बि जवाबु न ॾिनो। तॾहिं अर्जुन जो उन वक़्तु उते वेठो हो, सो बाण विद्या ॼाणण जे घमंड सबबा कावड़जी चयो, ॾाढे शर्म जी ॻाल्हि आहे जो अञा उग्रसेन महाराजा चवाए ब्राह्मण जो दुख टारे नथो सघे, ऐं जंहिं राजा जे देश में गायूं ऐं ब्राह्मण दुख पाइनि था, तंहिंजो जस ऐं धर्म नथो रहे। ईअं चई अर्जुन उन ब्राह्मण खे चयो त हे दजराज, तूं छो एतिरो रोईं थो ऐं दुखी थो थिए? अॼुकल्ह जा राजा मतलबी आहिनि जे गऊ ऐं ब्राह्मण जी रक्षा नथा कनि। हे ब्राह्मण देवता, हाणे तूं धीरज करे पंहिंजे घर वञी वे। जॾहिं तोखे पुटु थियण जो वक़्तु अचे, तॾहिं मूंखे अची ॿुधाइजि त मां उन बालक जी रक्षा करियां। इहो ॿुधी उन ब्राह्मण अर्जुन खे चयो त
जे श्याम ऐं बलराम ऐं परद्युमन जी अहिड़ा शूरवीर कुझु नथा कुछनि, उते तुंहिंजी हठेली ॻाल्हि ते मूंखे कीअं एतबार अचे। तोखे ताक़त आहे जो मुंहिंजे बालक खे बचाईंदे। इहा ॻाल्हि ॿुधी अर्जुन चयो त मूंखे श्री कृष्ण ऐं बलभद्र ऐं परद्युमन जी मता सम्झी। मां अर्जुन गांडीव धनुष्यधारी आहियां। मुंहिंजे रूबरू मौत खे बि अहिड़ी ताक़त कान्हे जो हू तुंहिंजे बालक खे मारे सघे। इहा ॻाल्हि ॿुधी ब्राह्मण पंहिंजे घर हलियो वियो। प्यारा भक्तों, जॾहिं उन ब्राह्मण जी स्त्रीअ खे पुटु पैदा थियण जो वक़्तु वेझो आयो ऐं उन अर्जुन खे अची इहो हाल ॿुधायो, तॾहिं अर्जुन श्री महादेव जीअ खे नमस्कार करे धनुष्य बाण खणी ब्राह्मण जे घर खे चौधारी पंहिंजे बाणनि जो क़िलो अहिड़ो ठाहियो जो अंदरि हवा बि न वञी सघे, ऐं पाण धनुष्य बाण खणी उन छोकिरे जे प्राण बचाइण वास्ते चौधारी घुमण लॻो। जॾहिं उन ब्राह्मण जे घर में पुटु पैदा थियो ऐं रोवण खां सवाइ ख़बर न आई त केॾां ग़ाइबु थी वियो, तॾहिं उन जी स्त्री पंहिंजे स्वामीअ खे चयो, हे महाराज, तव्हां अर्जुन जी ॾाढी वॾाई कई थे त हू बालक जी रक्षा कंदो, पर ईअं त थियो ई कीन, छो त अॻे त मां पंहिंजे छोकिरे खे 1 या 2 सातूं रोवंदो ॾिसंदी हुयसि। हींअर त मूं उनखे चङी तरह अखियुनि सां ॾिठो बि न त ख़बर न आहे जो संदसि शरीर केॾां ग़ाइबु थी वियो। इहा ॻाल्हि पंहिंजी स्त्रीअ जी ॿुधी उन ब्राह्मण अर्जुन खे अची अहिड़ा दुर्वचन चया जो हू ॾाढो शर्मिंदो थी राजा उग्रसेन जी सभा में हलियो वियो। अर्जुन जे पुठियां उन ब्राह्मण उते पहुची सभिनी सभा वासियुनि जे रूबरू चयो त हे अर्जुन, तो मुंहिंजे बालक बचाइण जो प्रण कयो हो, सो हींअर उहो अपमान तुंहिंजो केॾां वियो जो तो मुंहिंजे बालक जो प्राण न बचाए सघें। तंहिं करे तो ते धिक्कार आहे। जेकॾहिं का लॼ अचई त जेकर लप पाणीअ में ॿुॾी मरी, कंहिंखे बि जेकर मौन ॾेखारी चङो आहे त उनखां धनुष्य बाण ॿधण ऐं कूड़ ॻाल्हाइण छॾे वन में हलियो वञ। तो त 1 साल राजा विराट वटि किन्नर जो रूप धारियो हो, हाणे भला तोखां छाजी पहलवानी थींदी। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह उन ब्राह्मण केतिरा ई दुर्वचन राज सभा में अर्जुन खे चया। तॾहिं अर्जुन ॾाढो लॼी थी चयो त हे दजराज, तुंहिंजूं इहे सभु ॻाल्हियूं सचियूं आहिनि, मगर मुंहिंजी वधीक प्रतिज्ञा ॿुध त टिनी लोकनि मां तुंहिंजा मोल बालक ॻोल्हे आणे ॾींदसि, न त धनुष्य बाण समेत अगनि में सड़ी मरंदसि। इहा ॻाल्हि ब्राह्मण खे ॿुधाए अर्जुन सनानु करे धनुष्य बाण खणी उन्हनि छोकिरनि लाइ सुर्गलोक ऐं पाताल लोक, जमपुरी ऐं धर्मराज जे आस्थान ते ॻोल्हा कई। मतिलबु 14 ई लोकनि में वियो, पर पतो को बि न पयसि। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 89 जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।